बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम। अस्सलाम वालेकुम नाज़रीन, प्रोग्राम सबब मेरान में आऊं तव्हांजी मेज़बान तेरी मवान नज़ीर किन जिथे भी हूंदो ख़ुशि हूंदो आबाद हूंदो ऐं सुबुह सुबुह जी मसरूफ़ियात मसरूफ़ हूंदा। सुबुह जो पंहिंजो आगाज़ अल्लाह साईं जे ज़िक्र ऐं क़ुरान पाक जी तिलावत सां ज़रूरु कयो हूंदो। ऐं उन सां गॾु गॾु किन असांजे पंहिंजे अगरि घर में अगरि गुल ॿूटा अगरि हुजनि त यकीन सुबुह सुबुह सां अगरि असां उनखे ॾिसंदासीं त इलाही सुठो मूड थी वेंदो आहे। काफ़ी सारी जेकी आहे नेगेटिव एनर्जी हूंदी आहे उहा कन्वर्ट थी पॉज़िटिव में थी वेंदी आहे, क्योंकि नेचर अहिड़ी शइ आहे उहो पंहिंजे अंदरि हर इंसान जो जेको आहे ॾुख दर्द जेके एज़ॉल्व कंदी आहे ऐं उनखे रिटर्न में जेको आहे पॉज़िटिविटी ॾींदी आहे। त हर जेके घरनि में गुल ॿूटा नंढा नंढा हुजणु घुरिजनि। ऐं जीअं त अॼु खां जेको आहे स्कूल ऑनलाइन हूंदा, अॼु खां जेको स्कूल जेके आहिनि फिज़िकली एक्टिविटी में बंदि थी चुका आहिनि, ऑनलाइन क्लासिस ते वरी कंटिन्यू थी विया आहिनि। त उन्हनि ॿारनि उन्हनि पेरेंट्स खे चवणु चाहींदा आहिनि टाइम टू टाइम जेके टीचर्स या जेको उनखे शेड्यूल मिले थो त क्लास ऑनलाइन अटेंड कनि। त ॾिसो 6 महीननि खां पोइ जॾहिं ॿीहर स्कूल रीओपन थिया त केतिरो बर्डन ऐं केतिरो प्रेशर हुयो। उन सां गॾोगॾु एग्ज़ाम्स बि हाणे वेझ खां थियण वारा आहिनि, उहो बि तव्हांजा ऑनलाइन ई थींदा। लेकिन इहो कोशिशि कजे त असांखे जेको पंहिंजो सिलेबस आहे उहो जेको टीचर्स जे ख़ासि तौर टास्क वग़ैरह ॾियनि था या असाइनमेंट्स ॾियनि था या होमवर्क ॾियनि था उनखे फॉलो करे करणु घुरिजे। छो त हाणे इन्हनि मां ई असांजे जेके एग्ज़ाम्स ऐं प्रिपरेशन्स वग़ैरह थी सघे थी। त इहो का बि हिकिड़ी क्लास मिस करणु जेको आहे तव्हांजे लाइ ऑनलाइन तव्हां इनखे रिस्पॉन्सिबिलिटी सम्झो त हीअं असांजी का बि हिकिड़ी क्लास ऑनलाइन मिस न थिए। ऐं जेतिरा हिन प्रोग्राम सां ताउन कयो आहे टपाल मेज़बान जेके वधाए ॾिसनि जो मान ऐं सिंधी मेज़बानी जो राज़ बि टपाल मेज़बान चाहे आहे। टपाल मेज़बान जे ताउन सां असांजो प्रोग्राम सुबुह महिरान में ढाबो सजियल आहे जिते त सजाद खे भलीकार कंदमि। भलीकार त सजाद खे आहियो ठीकु आहे जेको असांखे टपाल मेज़बान जी चांहि ठाहे पीआरींदा थोरी देरि में। टपाल मेज़बान जॾहिं को पाकिस्तान आज़ादु थियो तॾहिं को असां सां जो साथ आहे ऐं ख़ासि तौर ते जेके आहे सिंधी मेज़बानी जो राज़ बि टपाल मेज़बान चाहे। जीअं हाणे ख़ासि तौर ते सकाफ़त जा ॾियारा शुरू था थियनि त टपाल मेज़बान जो वधि खां वधि कंज़्यूम जेको असां सिंधी ख़ासि तौर ते जेके सिंधी मोहबती माण्हू आहिनि पंहिंजे रिवायती माण्हू आहिनि जेको महिमान नवाज़ी में जेको आहे टपाल मेज़बान चांहि पेश कंदा आहियूं। ऐं तव्हांजो असांजो साथ बि हूंदो फ़ोन कॉल जे ज़रिए। नंबर अनाउंस कंदमि जेको स्क्रीन ते बि ईंदो हूंदो 022210285 डायल करे असांजे प्रोग्राम में ज़रूरु शामिलु थींदा। ऐं जीअं त नाज़रीन असांजे प्रोग्राम सुबुह महिरान में हमेशह ख़ूबसूरत महिमान मौजूदु हूंदा आहिनि ऐं पंहिंजे एक्सपीरियंस ऐं पंहिंजे ख़ासि तौर ते तजुर्बे या पंहिंजी फील्ड सां कंसर्ट थी के का न का अवेयरनेस या का न का पंहिंजी ख़ूबसूरत मेमोरी जेको आहे असां सां शेयर कंदा आहिनि। अॼु बि असांजे प्रोग्राम में इहे ख़ूबसूरत जेके महिमान मौजूदु आहिनि। मूंखे इलाही ख़ुशी थी थिए अॼु मुंहिंजे प्रोग्राम में हिकिड़ी सोशल वर्कर हिकिड़ी मुंहिंजी प्यारी भेण जेकी आहे उहो मौजूदु आहे ऐं उहो ऐं कराची खां आई आहे, हैदराबाद आई आहे स्पेशली असांजे प्रोग्राम में जेके आहिनि ख़ासि तौर ते अटेंड करणु। ऐं ॾिसो कराची जी हवाऊं ऐं हैदराबाद जी हवाऊं यकीन अलॻि अलॻि हिते ह्यूमिडिटी घणी आहे, मीन्स हुते नमी घणी आहे। ख़ासि तौर ते सियारो बि जॾहिं स्टार्ट थियो आहे त लेकिन हुते थधि जेको आहे लिमिटेड जेके महसूसु थिए थी। कहिड़े कहिड़े इलाइक़े में हुते खुला इलाइक़ा आहिनि हुते यकीन वधीक थधि महसूसु थिए थी। लेकिन हैदराबाद जी यकीन ॾिसो तव्हां त कल्ह खां वठी जीअं कल्ह एॾो झुड़ हुयो उन खां पोइ एतिरी हवाऊं हलियूं वरी मींहुं वसियो एतिरो शाम जे टाइम ते यकीन एॾी ज़बरदस्त क़िस्म जी थधि स्टार्ट थी चुकी आहे। उहो बि हुननि खां पुछूं था त हैदराबाद में अची केतिरी थधि महसूसु थी थिए। ऐं पाण ॿी ॻाल्हि सुठी उहा पंहिंजी जेकी आहे न्याणी सां गॾु आयूं आहिनि। मूंखे इलाही सुठो थो लॻे। ॾिसो इहा हिकिड़ी मां सोशल वर्कर हूंदी आहे त काफ़ी यकीन मूंखे टाइम कोन मिलंदो आहे, लेकिन कॾहिं एॾी रिस्पॉन्सिबिलिटी सम्झंदी त मूंखे जेको आहे पंहिंजे ॿारनि खे बि टाइम ॾियणु घुरिजे। कहिड़ी एक्टिविटीज़ में किथे न किथे हू पाण सां गॾु हुनखे वठी वेंदियूं आहिनि। पहिरियों त चओ था असीं तव्हां तारीफ़ करायूं काफ़ी इलाही भलीकार सुठे ख़ुशगवार मूड में आहे उनखे वरी ग्रैंड वेलकम कंदमि। परवीन ताहिर तव्हांखे तारिक साहिबा तव्हांखे जेको आहे भलीकार कीअं आहियो, ठीकु आहियो? अल्हम्दुलिल्लाह अल्लाह जो करम आहे। मूंखे इलाही ख़ुशी थी थिए तव्हां कराची मां आहियो, ख़ासि तौर ते तव्हांजी जेकी न्याणी आहे नूर फातिमा उनखे बि आउं वेलकम कंदमि। पहिरियों इहो ॿुधायो त इहो सॼो सफ़र कीअं लॻो ऐं कराची खां हैदराबाद ताईं जॾहिं चेंजिंग थी आहे की ह्यूमिडिटी मौसम वग़ैरह पहिरियों खां स्टार्ट कंदासीं। सुठो लॻो माशाल्लाह। ऐं थोरो सो चेंज करणु खपे कराची जो। जीअं तव्हां पाण ॿुधायो त कराची में थधि तमामु घटि थींदी आहे। असांजो जीअं बिलोंग आहे सिंध में कराची खां ॿियनि इलाइक़नि सां, हा त पोइ वरी कराचीअ जी जेका थधि हूंदी आहे उहो उते असांखे त घटि लॻंदी आहे। ऐं वाक़ई तव्हां सही चयो हैदराबाद में वधीक थधि आहे, कराची में थोरी घटि आहे। हा हिते अची करे थोरी थधि महसूसु थिए थी, सुठो लॻे थो माशाल्लाह। त हूअं त मां ट्रेवलिंग कंदी रहंदी आहियां फील्ड में पंहिंजे वर्क जे हिसाब सां। ऐं अॼु ख़ासि तव्हांजे प्रोग्राम में शिरकत करण लाइ अचिणो हुयो, सो ॾाढी एक्साइटेड हुई असां।
ऐं ॾाढो सुठो पियो लॻे असांखे बि इलाही सुठो थो लॻे न मज़ीद तव्हां सां कचहरी थींदी ऐं लेकिन तव्हां सां गॾु गॾु असांजा ॿिया बि महिमान मौजूदु आहिनि नाज़रीन हू पाण जेके आहिनि डायरेक्टर बि आहिनि एक्टर बि आहिनि यंगेस्ट जेके आहिनि फीडबैक सुठो लॻंदो आहे जेके यंग एज में हिकिड़ो मोटिव हिकिड़ो ऑब्जेक्ट ऐं हिकिड़ो एम जेके जॾहिं ख़ासि तौर ते यूथ ठाहे छॾंदी आहे ऐं उन ते वर्कआउट कंदी आहे पंहिंजी सक्सेसफुल लाइफ जे लाइ त इहो हिकिड़ो ई पाथ जेको आहे असांखे हर लाइफ जी अचीवमेंट्स जेको आहे सक्सेसफुल माणे सघूं था त अचो त नाज़रीन तव्हांजो उन्हनि सां तारीफ़ करायूं अली हमाद तव्हांखे भलीकार कीअं आहियो ठीकु आहियो I am really glad to invite you. I am so humble to be you here. यकीनन जॾहिं ख़ूबसूरत जॾहिं पर्सनैलिटी जॾहिं अचनि था या किरदार जे हवाले सां या कम जे हवाले सां ख़ासि तौर ते यूथ जे हवाले सां त हमेशह मेहरान टेलीविज़न हुनखे मौक़ो ज़रूरु ॾिनो आहे अॼु तव्हां असांजे प्लेटफॉर्म सुबुह मेहरान में आहियो त यकीनन सभु जेके यूथ उन्हनि खे इंस्पिरेशन बि मिलंदी तव्हांजे वर्कआउट जे हवाले सां It's a 20 year, it's a long period and you never give it any interviews. Oh, it's a very glad. I am yakinan poari taji जेकी आहे celebration जेको डबल ऐं ट्रिपल थींदी मां ॿीहर तव्हांखो सवाल इहो साॻियो ज़रूरु कंदमि त लेकिन असां तव्हां सां गॾु गॾु असांजा जेके ॿिया बि महिमान मौजूदु आहिनि उन्हनि खे बि आउं भलीकार कंदमि बहितरीन जेके सिंगर आहिनि ऐं मास्टर फारूक तव्हांखे भलीकार कीअं आहियो ठीकु आहियो बिल्कुलु मूंखे इलाही ख़ुशी थी थिए तव्हां असांजे प्रोग्राम में आयो ऐं ख़ासि तौर ते जॾहिं मौसीक़ी जेका जी साह हूंदी आहे ऐं जेको इहो टैलेंट हूंदो आहे जेको ॾात असांखे ॾींदो आहे त इलाही उहो ख़ुशि नसीब हूंदा आहिनि बेशक इहा की ॻाल्हि आहे मौसीक़ी साईं हर शइ अल्हम्दुलिल्लाह सुबुह जी मेहरान मौसीक़ी साईं आहे मां सम्झां थो जेकी मूंखे ख़बर आहे मौसीक़ी साईं जेको आहे त इंसानु अॻिते वधे थो पियो ऐं मौसीक़ी साईं इंसान जी राहत खे जेको आहे सुकून थो मिले पियो दिलि खे सुकून थो मिले सही सही बिल्कुलु पहिरियों सखर खां स्पेशली आयो ऐं मेहरान टेलीविज़न जे हिन पहिरीं दफ़ा फर्स्ट टाइम स्टूडियो में त सुबुह मेहरान में ऐं फीलिंग्स छा आहिनि तव्हांजूं माशाल्लाह ॾाढो सुठो लॻी रहियो आहे ऐं वॾी ॻाल्हि त इहा पहिरियों त मूंखे तव्हांजो सेटअप ॾाढो वणी रहियो आहे माशाल्लाह मेहरान इज़ ज़िंदाबाद ऐं मेहरान असांजी सिंध जी निशानी आहे सिंध मेहरान आहे ईअं त घणा ई चैनल आहिनि माशाल्लाह सिंध टीवी आहे या धरती चैनल आहे कुझु बि पर मेहरान आहे हिन में कोई शक न आहे मां सभु चैनल घुमी आयो आहियां हिन में मेहरान में मूंखे ॾाढो मज़ो अची रहियो आहे ऐं माशाल्लाह सुठो फील थो कयां पियो अच्छा घर सभिनी जे ॾिसनि पंहिंजा पंहिंजा सभु को पंहिंजे घर खे जेको सुठो सजाईंदो आहे ईअं अॼु असांजा सभु चैनल्स जेके आहिनि सिंधी मीडिया जा जेके आहिनि ख़ासि तौर ते उहो पंहिंजे कल्चर खे प्रमोट कनि पिया कल्चर जेको आहे सेलिब्रेट कनि पिया हर तरीक़े सां जेको आहे ॾाढे ख़ूबसूरत अंदाज़ में जेके हू सेटिंग कनि पिया त ऐं सभिनी लाइ जेके दुआ कयूं सॼी टीम लाइ उन्हनि लाइ सॼे जेके बि असां सिंधी मीडिया चैनल हू कमु पंहिंजे कम में अॻियां अॻियां सुठे खां सुठो कमु कनि छो त ॾिसो असां हिक ॿिए खे ॾिसी करे सुठो कमु कंदा आहियूं ऐं सभु असां ॿई हिकु आहियूं ऐं ख़ासि तौर ते जॾहिं हिकु ॿिए करे पंहिंजो ट्रेडिशनल ऐं रिजनल जेको असांजो इवेंट अचे थो त यकीनन असां कोशिशि कंदा आहियूं त सुठे मां सुठो ऐं गॾु करे जेको सेलिब्रेट करणु घुरिजे यकीनन इहे सभु लाइफ असांजी पंहिंजे में ऐं रवैयनि में बि असां इज़ाद कंदासीं त घर में बि अहिड़ा माहौल जेके आहिनि इलाही पीसफुल रहंदा अच्छा तव्हांजी सुबुह में मोस्टली कीअं स्टार्ट थींदी आहे कीअं वर्क कंदा आहियो ऐं ख़ासि तौर ते सियारे जी जेकी आहे सुबुह हूंदी आहे न सियारे जी सुबुह सां जेको आहे त मां स्टार्टिंग जेको आहे त पहिरियों थो थी करे अल्हम्दुलिल्लाह फजर जे टाइम निमाज़ पढ़ंदो आहियां मां पहिरीं फुर्सत में निमाज़ खां पोइ दौर कंदो आहियां ऐं मां किरात सां दौर कंदो आहियां माशाअल्लाह सुभान अल्लाह ऐं जेकी मुंहिंजी किरात आहे मूंखे सुर मां सम्झां थो मूंखे उन मां ई मिलियो आहे न मां कंहिंजो शागिर्दु आहियां न मुंहिंजो कोई उस्तादु आहे मुंहिंजो ईअं सम्झो उस्तादु मां ईअं चई सघां थो त मुंहिंजो क़ुर ई आहे सुभान अल्लाह मां एतिरा लफ़्ज़ चई सघां थो हा त मूंखे उस्ताद ई सुर हर शइ ॾांहुं त मूंखे हुनजी मिलियल आहे पोइ वरी जीअं मां मोटी ईंदो आहियां पोइ थोरी वॉक कंदो आहियां मां हेल्दी में आहियां तव्हां ॾिसी रहिया आहियो पोइ वॉक करे बसि मोटंदो आहियां बसि थोरो रियाज़ करिणो हूंदो आहे बसि पोइ कंहिं बि सॉन्ग खे खणंदो आहियां पोइ हुनजी कोशिशि कंदो आहियां त इहा शइ पूरी कयां पोइ न थी सघंदी आहे कॾहिं कॾहिं त पोइ देरि बि थी वेंदी आहे ऐं ख़ासि तौर ते मां निकिरी वेंदो आहियां कचे में न असांजे बेक में आहिनि जतोई वेठा आहिनि पोइ उन्हनि जे बेक में बाग आहिनि उन्हनि जा उन्हनि में वेहण सां वरी मज़ो ई पंहिंजो बाग पवंदी आहे पई ऐं आवाज़ माना तमामु प्यारो निकिरंदो आहे पोइ उते इहा ई हूंदी आहे माना मौसीक़ी में जीअं तव्हां चयो त तव्हां जेको उस्ताद कोन्हे त लेकिन तव्हां कंहिंखो इंस्पायर थी करे या को सिखिया बि माना कोन थी अल्हम्दुलिल्लाह कंहिंजी न आहे मां ड्राड़ न हणंदुसि त मुंहिंजो फलाणो हो आहे बाक़ी हा इहो आहे त अल्हम्दुलिल्लाह मास्टर फारूक मां नालो इन करे रखियो आहे माण्हू ऐं मां कंहिं इंटरव्यू में इहो बि चयो आहे त मां मास्टर मंज़ूर जो शागिर्दु आहियां
ऐं मास्टर मंज़ूर शागिर्द मां इन करे आहियां जो मां उनखे जेको आहे त ओबे कंदो आहियां, उनखे माना जेको आहे त लाइक कंदो आहियां, उनजे सॉन्ग खे, उनजे किरदार खे लाइक कंदो आहियां मां, उनजे सुर खे लाइक कंदो आहियां, उनजी शाइरी खे, उनजे आइडियल आहिनि तव्हां लाइ। हा, मां आइडियल आहिनि, इन करे मां उनजो शागिर्द सॾाईंदो आहियां। हालांकि हू मुंहिंजा उस्ताद न आहिनि, यानी कि उन्हनि मूंखे सुर बुर या कुझु ताल न आहे सेखारियो। सुर मूंखे जीअं मां तव्हां सिधी ॻाल्हि कई त मूंखे पंहिंजी मिलियल आहे अलाह जे पासे न। त पोइ इन सुरनि सां जेको आहे तव्हांजो ख़ूबसूरत आवाज़ हिकिड़ो नयो गीत ठाहियो आहे, हिकु सिंध जे हवाले सां, सिंध जे रंगनि ते यकीनन उहो असां एंजॉय कंदासीं तव्हांजी आवाज़ ॿुधण। अल्हम्दुलिल्लाह न, असां बेशक तव्हां चओ ऐं असां न कयूं त इहा ग़लति ॻाल्हि जी। बिस्मिल्लाह, पोइ थी वञे। इहो घोट वाजे जे कुल्हन ते अजरक आहे, मुंहिंजी सिंध जो सूर हुआ। ओ इहो घोट वाजे जे कुल्हन ते अजरक आहे, मुंहिंजी सिंध जो सूर हुआ, मुंहिंजी सिंध जो सूर हुआ। ओ मुंहिंजी धरती जो दिल बरवाला, मुझी सिंध जो सूर हुआ। ओ मुझी धरती जो दिल बरवाला, ओ इहो घोट वाजे जे कुल्हन ते अजरक आहे, मुझी सिंध जो सूर हुआ। ओ इहो घोट वाजे जे कुल्हन ते अजरक आहे, मुझी सिंध जो सूर हुआ। लहे तो लाऊं ओ अमर जो थस घोट लहे तो लाऊं ओ अमर जो थस ओ इहो घोट तो उलझल ज़हननि खे सुलझाए, इहो सिंध जो सूर हुआ। ओ इहो घोट जे कुल्हन ते अजरक आहे, मुंहिंजी सिंध जो सूर हुआ। घोट चढ़ियो मां घोड़े, सिंध सां जोड़े, घोट चढ़ियो वा घोड़े, ओ जीव के सिंध सां जोड़े। ओ इहो घोट विखन खे वाटूं थो समझाए, मुंहिंजी सिंध जो सूर हुआ। ओ इहो घोट वा जंहिंजे कुल्हन ते अजरक आहे, मुझी सिंध जो सूर हुआ। घोट साहिब प्यारो, ओ अबे अमड़ जो सहारो। घोट आज़ाहिद प्यारो, ओ अबे अमड़ जो सहारो। ओ इहो घोट त सिंध जा गीत सवे तो गाए, मुंहिंजी सिंध जो सूर हुआ। ओ इहो घोट जंहिंजे कुल्हन ते अजरक आहे, मुंहिंजी सिंध जो सूर हुआ, मुंहिंजी सिंध जो सूर हुआ। ओ मुंहिंजी धरती जो दिल भरवाला, मुंहिंजी
अजरक आहे मुंहिंजी सिंध जो सूर वाह जबरदस्त जबरदस्त इलाही खूबसूरत गीत इलाही खूबसूरत अंदाज में इलाही खूबसूरत आवाज में संजय कैसे लेकिन हींअर वक्त थियो शॉर्ट कमर्शियल ब्रेक जो इन्हीं प्रोग्राम सां तावन कया टपाल मेज़बान जेके ॿुधाए रिश्तनि जो मान ऐं सिंधी मेज़बानी जो राज़ बि टपाल मेज़बान चाहे आहे काॾे न वञिजो असां सां गॾु रहिजो। वेलकम बैक नाज़रीन प्रोग्राम से तावन के टपाल मेज़बान जेके ॿुधाए रिश्तनि जो मान ऐं सिंधी मेज़बानी जो राज़ बि टपाल मेज़बान चाहे आहे ऐं तव्हांजो असांजो साथ बि हूंदो फोन कॉल जे ज़रिए नंबर अनाउंस कंदमि जेको स्क्रीन ते बि ईंदो 022210228 डायल करे असांजे प्रोग्राम में ज़रूरु शामिल थींदा। मूंखे इलाही ख़ुशी थींदी त यकीनन सक़ाफ़त जे हवाले सां तव्हां सभई जेके पंहिंजी तयारी ॿुधाईंदा त यकीनन कंहिं न कंहिंखे आइडियो थी वेंदो शायदि मूंखे ई आइडियो थी वञे त जेके कहिड़ी शइ जेकी आहे जॾहिं उन ॾियारे ते तव्हां खाधे जे हवाले सां डेकोरेशन जे हवाले सां या कुझु अहिड़ा इवेंट्स जॾहिं थींदा आहिनि या प्रोग्राम जी सेलिब्रेशन जे हवाले सां जॾहिं तव्हां असां सां शेयर कंदो त यकीनन को न को आइडियो या कंहिंखे न कंहिंखे फ़ाइदो ज़रूरु थींदो त असांजे प्रोग्राम में ज़रूरु शामिल थींदा कॉल जे ज़रिए। ऐं जीअं त मुंहिंजी प्यारी भेण परवीन तारिक मौजूदु आहिनि कराची खां हू आयल आहिनि ऐं जीअं मुंहिंजे ख़्याल में हिकिड़ी कॉल अगरि कॉल रिसीव करे वठां। हेलो अस्सलाम वालेकुम। हेलो वालेकुम सलाम जी केरु किथां खां? जी मां ज़ैन थो ॻाल्हायां दी। ज़ैन कीअं आहियो ठीकु आहियो? जी दी मां बिल्कुलु ठीकु आहियां तव्हां ॿुधायो? बिल्कुलु ठीकु मूंखे इलाही ख़ुशी थी थिए ज़ैन तव्हां असांजे प्रोग्राम में शामिल थियो। ज़ैन तबियत कीअं तव्हांजी लास्ट टाइम तबियत ख़राबु हुई बुखार हुयो तव्हांखे? जी बुखार हो पर हाणे सही आहे। शुक्र शुक्र वो कीअं पियो ॾेखारण जो? हा सही ठीकु आहे तव्हांखे सिहत ॾे त अॼु पोइ छा ॿुधाईंदो ज़ैन? जी तव्हांजे महिमान खे भले कंदमि मां कलाम ॿुधाईंदमि। जी 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 ॿुधायो ॿुधायो। रही सदा सिंध जी जोनी मारवणनि जी मिठड़ी बोली ज़मी गली घर घर कूजन सिंध अमर जा नारा 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 ये सिंधी जिए सिंध वारा जियन सिंधी टोपी अजरक वारा जिए ये सिंधी जिए सिंध वारा जियन सिंधी टोपी अजरक वारा जिए रहे सदा सिंध जी जोली मार रंगी मिठड़ी बोली गली गली घर घर कूजन सिंध अमर जा नारा 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 ये सिंध जिए सिंध वारा जिए सिंधी टोपी अजरक वारा जिए। वाह जबरदस्त ज़ैन अॼु तूं सफ़ा छाए थैंक यू ज़ैन थैंक यू सो मच मूंखे इलाही ख़ुशी थींदी आहे जॾहिं बि तव्हां असांजे प्रोग्राम में शामिल थींदव। जी परवीन तारिक साहिब माशाल्लाह तव्हां जीअं सोशल वर्कर बि आहियो टीचर बि आहियो हिकिड़े स्कूल में ऐं बेसिकली तव्हां जेको सिंधी पढ़ाईंदा आहियो ॿियो इस्लामियात पढ़ाईंदा आहियो त हाणे जेके ऑनलाइन वरी क्लासिस थी वियूं आहिनि माशाल्लाह तव्हांजी बि न्याणी आहे की क्लास में कंहिं स्कूल में पढ़ंदी हूंदी नूर फातिमा त तव्हां कीअं था ॾिसो इन सेटअप ऑनलाइन खे? बहितरीनु आहे ऐं जीअं त इंटरनेशनल लेवल ते ऑनलाइन क्लासिस या ऑनलाइन पढ़ाई हले पई ऐं इहा असांजे मुल्क में तमामु न हुजणु बराबरि हुई ऐं इहा लॉकडाउन जे करे इंट्रोड्यूस थी आहे। एज़ अ टीचर एज़ अ मदर मां इहो इन में ॾिठो आहे त तमामु बहितरीनु आहे। एज़ अ टीचर थोरी महिनत करणी पई शुरू में छो त असां यूज़ टू न हुयासीं असां यूज़ टू हुयासीं फेस टू फेस क्लास ते जॾहिं असां ऑनलाइन ते वियासीं त शुरू में थोरी ॾुखियाई थियूं उनखां पोइ असां आहिस्ता आहिस्ता हाणे उनखे जेको आहे सो मतिलबु कमांड अची वई आहे ऐं ॿारनि जे लाइ बि सुठो आहे जीअं त टेक्नोलॉजी जो दौरु आहे त ॿारनि खे बि नयुनि शयुनि जी ख़बर पए थी ऐं उहे ऑनलाइन क्लासिस वठनि था त उन में मुंहिंजे ख़्याल में त बिल्कुलु उहा ई पढ़ाई थिए पई जीअं स्कूलनि में थिए पई। सही बसि हिकिड़ी शइ आहे त स्कूल में वरी जीअं क्लास जो हिकिड़ो माहौल हूंदो आहे 30 या 25 स्टूडेंट वेठा हूंदा आहिनि त उन्हनि जो हिकिड़ो माहौल हूंदो आहे उहो कोन्हे पर पढ़ाई बिल्कुलु उहा मिले। सही ऐं ॾिसो तव्हां पाण टीचर आहियो लेकिन तव्हांजा ॿार बि नंढड़ा त उनखे कीअं पोइ मैनेज कंदा हूंदव ऑनलाइन लेकिन तव्हां पंहिंजी क्लासिस ऑनलाइन वठंदा हूंदव? हा पोइ इन जे लाइ वरी थोरो सो असांखे पंहिंजा गैजेट वठणा पिया तयारी करणी पई लैपटॉप ज़रूरी थी वियो ऐं कंप्यूटर में सिस्टम ठाहिणो पियो ॿारनि लाइ बि तव्हां लाइ बि समटाइम ईअं थींदो आहे त हाणे मुंहिंजी बि क्लास आहे ऐं मुंहिंजे ॿिनि ॿारनि जी क्लास आहे त हाणे मूं वटि 3 गैजेट हुजनि त जीअं असां 3 क्लास वठी सघूं पोइ इन जे लाइ उन्हनि खे असांखे तरतीब ॾियणो पियो ऐं ॾिनोसीं तरतीब ज़ाहिरी आहे शयूं जॾहिं बि कोई बि वाक़ियो ईंदो आहे त उनखे माण्हू मैनेज करे वेंदो आहे पोइ इहो मैनेज करणो पवंदो आहे इहो पेरेंट ते आहे
त तव्हां पंहिंजे ॿारनि खे ऑनलाइन जेका मिले थी पई एजुकेशन उनखे केतिरे क़दुरु ताईं कामयाबु कयो था, उहो पेरेंट ते डिपेंड करे थो। ऐं कुझु पेरेंट मां अहिड़ा बि ॾिठा आहिनि जेके चवंदा आहिनि ॿार सुम्हनि था, सी या थधि आहे छॾे सुम्हनि, उन्हनि जी क्लास मिस थी वई, पर जॾहिं त फेस टू फेस क्लास थियनि था, तव्हां ॿारनि खे स्कूल मोकिलियो था त घर में बि उथारे विहारे ऑनलाइन क्लासिस वठायो। ऐं इहो हिकिड़ो बहितरीनु नेमुल बदल आहे हिन अहिड़ी हालत कोविड जी सिचुएशन में। तव्हां खामखा ॿारनि खे ॿाहिरि कढो, रिस्क खणो त तव्हां घर में बि उन्हनि खे उहा ई तालीम मिली सघे थी पूरी। पेपर बि थियनि था यूनिवर्सिटी लेवल ताईं, ॾिसो हले थी पई ऑनलाइन क्लासिस, त हिन में को हर्ज कोन्हे, तमामु सुठी आहे। ऐं इहो न्यू टेक्नोलॉजी सां बि ॿार मुतारिफ़ थिया आहिनि। बिल्कुलु हिकु नई त मज़ीद कचहरी थींदी, ख़ासि तौर सक़ाफ़त जे हवाले सां बि जेके असांजे लेडीज़ अॻ में हूंदियूं आहिनि ड्रेसिस रेकर्ड उन ते मज़ीद थींदी। लेकिन पहिरियों जेके असांजा भाउ जेके आहिनि अली हमाद मौजूदु आहिनि उन अमीर वेंदा आहिनि। जी अली हमाद, अगेन आई वांट टू टेल यू हाउ यू फील टुडे। Alhamdulillah, I feel very much honored to be here, and as I said कि from the beginning असांजी कोशिश ये हुई that we must train our Sindhi youth, सही, that असांजो कल्चर छा आहे, असल कल्चर छा आहे, ऐं सूफिज़म खे असां सही सिंध माने उहे ॾिसो सिंध ऐं सूफ़ियुनि जे वारे ख़्याल वरितो आहे, ॿार वरितो आहे। जे मां तव्हां लाइ थोरो मां ॿुधाए वठां जीअं तव्हां पाण जीअं ऑस्ट्रेलिया खां मीडिया जी हिकु मास्टर करे आया, मीडिया एजुकेशन जी मास्टर करे आया ऐं तव्हां सूफ़िज़म ते हिते कमु था कयो, त जेके असांजी सिंधी सूफ़िज़म आहे छा, ऐं ख़ासि तौर ते यूथ ते यकीनन इहो सुठो इनिशिएटिव आहे। ऐं असां जीअं चवणु चाहियूं त असां जेका नौजवान यकीनन इन पासे घटि हूंदा आहिनि, पर देयर इज़ वन क्वेश्चन। तव्हां चयो त यू वर्क इन 20 years since showbiz, but you first time appearing in the screen. What's the reason behind? A screen in an interview. In an interview, yeah. Like interview. Otherwise, I work for. Like, why the first? I did you. Why did the first time you're getting interviewed? Because of Mehran TV. This is a. ये मूं चयो न मेहरान टेलीविज़न जेको आहे हमेशह नए टैलेंट खे ऐं ख़ासि तौर ते जेको सूफ़िज़म ते या असांजे सिंध जेको कमु करे यकीनन हुनखे मौक़ो ज़रूरु ॾींदो आहे। त अॼु मूंखे ख़बर पई त जेके असांजा प्रोड्यूसर आहिनि, असांजा जेके डायरेक्टर आहिनि, ही पाण में दोस्त बि आहिनि ऐं यकीनन इहा ॻाल्हि सुठो लॻंदो आहे त का शइ कोई ॾिसे न को उनखे एप्रिशिएट ऐं इनहेंस ऐं ख़ासि तौर ते ग्रूम ऐं उनखे परफॉर्म। हाँ अली हमाद क्या कहेंगे इस बात पे, फ्रेंडशिप के हवाले से जो मैंने कहा कि हमारे और काम को। बिल्कुल, वो उसमें यही है कि जो हमारे बुजुर्ग हैं हमारी फ्रेंडशिप उनके थ्रू ही होती है। अच्छा, शाह साईं हो गए, सच्चल साईं हो गए, कलंदर साईं हो गए, तो ये हमारी दोस्ती भी उन्हीं की वजह से है। जबरदस्त। हम भी उन्हीं के फकीर हैं और आपके डायरेक्टर भी उन्हीं के फकीर हैं, तो हैदर जबरदस्त यकीनन ये चीज होनी चाहिए प्रीशियस मीडिया। पर हिकिड़ी कॉल मां कॉल रिसीव करे वठां। हेलो अस्सलाम वालेकुम। वालेकुम सलाम जी, केर किथां खां पंहिंजो तारीफ़ करो। हेलो जी अस्सलाम वालेकुम। मैं फरमान तिलक थो ॻाल्हायां कॾहिं खां। तव्हांखे भली कर प्रोग्राम सुपर मेहरान में कीअं आहियो, कीअं पे गुज़रे सुबुह तव्हांजी ऐं छा चवणु चाहींदो प्रोग्राम जे हवाले सां? जी सुठी पई गुज़रे, टोपी अजरक जी तयारी आहे। अॼु पंहिंजी तव्हां गेस्ट था ॻाल्हायो। जी केर कंहिंसां ॻाल्हायो? ॿुधनि पिया ईमेल गेस्ट जेका आहे जी छा चवणु चाहींदव? मुंहिंजी प्यारी भेण परवीन तारिक मौजूदु आहिनि जी, ॿुधनि पियूं तव्हांखे। अस्सलाम वालेकुम अदा जी, चओ। शायद कॉल ड्रॉप थी वई। थैंक यू सो मच, तव्हां असांजे प्रोग्राम में शामिल थियो। लेकिन अच्छा तव्हां ने ईंदासीं मास्टर फारूक साहब, त ही सकाफ़त जा ॾियारा ही सभु शइ तव्हां ॾिसो त हिकिड़ो ख़ूबसूरत गीत बि तव्हां कयो, त तव्हां उन ॾियारे ते तव्हांजी पहिरीं एक्टिविटी छा हूंदी आहे? सकाफ़त ॾींहं ते पहिरीं त इहा ई शइ हूंदी आहे त माना का शइ नई असां प्रिपेयर कयूं। अच्छा, इन हवाले सां त माना जीअं सिंध जे हवाले सां उहा शइ कयूं, जेका शइ कंहिं न ॻाई हुजे न छा, कोशिश इहा रहंदी आहे। पोइ ईअं सोचींदे इहे ॾींहं वेझा ईंदा वेंदा आहिनि, जंहिंमहिल सफ़ा वेझा अची वेंदा आहिनि त बसि पोइ जेका शइ तयारु थींदी आहे उहा शइ पेश कंदा आहियूं। ऐं असांजूं रैलियूं निकिरंदियूं आहिनि अल्हम्दुलिल्लाह, सखर में सुठियूं रैलियूं निकिरंदियूं आहिनि जंहिंमें सुठा असांजा दोस्त हूंदा आहिनि, तावन बि कंदा आहिनि। पोइ उन में अल्हम्दुलिल्लाह असां सिंगिंग बि कंदा आहियूं ऐं रैलियुनि सां गॾु हूंदा वक़्तु गुज़ारींदा, सुठो माना टाइम सुठो थी वेंदो आहे माशाअल्लाह। सखर खे सुठो सिंगिंग जे कीअं तव्हांखे शौक़ु थियो त तव्हां जेको आहे हिकु सिंगर थियो? सिंगिंग जो शौक़ु मूंखे नंढे हूंदे खां वठी वियो। अच्छा, हा नंढो हूंदो हुउसि, पोइ
घर में कोई हुयो या फैमिली में या स्कूल में को शौक़ थियो? हूअं त मूंखे जेको आहे न नंढे हूंदे खां वठी हल्को हूंदो पोइ मोर तो टुले राणा इहो गानो हूंदो इहो मां जेको आहे त गुनगुनाईंदोसि। मोर तो टुले, हा पोइ उहो माना रस्तनि ते काथे बि खेॾां कुझु बि कयां इहा शइ मुंहिंजे ज़हन ते लबनि ते हूंदी। अच्छा पोइ अमर मूंखे चयो चए तूं पोइ भला अॼु इहो झूंगारियो थोरो तो पहिरियों मोर तो ठिले थोरो झूंगारियो अॼु कीअं माना इहो पुराणो आहे त पोइ जो अॼुकल्ह बि असां जेको अॼु बि असां सदा ॿार असां अॼु बि जेको आहे मोर तो टिले असां इलाही इंजॉय कंदा आहियूं त कुझु त ॿोल यादि हूंदा नंढपण न? कुझु आहिनि अलाह ख़ैर कंदो। जी मोर थो टुले राणा मोर थो टुले मोर थो टुले राणा मोर थो टुले जेको मामन जे कुले जेको चाचन जे कुले ओ राणा राणा मोर भले पियो टुले गुजरते मोर टो टुले राणा मोर टो टुले मोर थो टुले राणा मोर थो टुले। वाह इहो हूंदो बस पोइ इहो ॻाईंदोसि मां घणो पोइ हुन ते मामा चवंदी तूं ॻाइण जो शौक़ु आहे तोखे लॻे तूं किथे ॻाइण में बीहंदे त वरी ईअं हली हली जेको आहे त यूनिवर्सिटी मां फील्ड में आयुसि शाहदुल जी यूनिवर्सिटी में 2009 जी मां पास आउट आहे बॉटनी में। हा बॉटनी में पोइ उते जेको आहे त क्लास हलंदो हो मां वेठो गुनगुनाईंदो हुउसि त मैडम रशीदा अलाह हुनखे जन्नत तौफ़ीक़ अता फरमाए सूमर हुई पोइ उहा चवंदी फारूक तूं न सुधरदे कॾहिं तूं पढ़ंदे न तूं पढ़ंदे न बसि तुंहिंजो कमु ॿियो आहे। मां मैडम सिधी ॻाल्हि आहे मां सिंगर आहियां पोइ छा कयो मूंखे चवंदी तूं मथे रूम ख़ाली आहे उते वञी गाना चओ पोइ मथे रूम ते वेंदो हुउसि उते वेठो पोइ मां अलहमदुलिल्लाह मां नुंहां बि चवंदो आहियां नात बि चवंदो आहियां। माण्हू चवंदा आहिनि यार तूं हिकिड़े पासे खां वठि सिंगर आहे त सिंगिंग खे वठि न। मां मुंहिंजो शौक़ु आहे अगरि जे मां हर माण्हू खे ख़ुशि कयां त बहितर आहे न। ॾिसो हाणे सिंगिंग कंहिं कंहिंखे वणे थी नात बि कंहिं कंहिंखे वणे थी नुंहां बि कंहिंखे वणनि था। हा अल्हम्दुलिल्लाह अगरि मां सजनि खे राज़ी कंदो आहियां नात में बि मौलूदनि में बि हर शइ में हर शइ खे मां वठंदो आहियां। अच्छा पर एॾो इहो जेको आहे बोटनी सब्जेक्ट माना तव्हां छो कयो? उहो मुंहिंजी सिस्टर आहे मुंहिंजी सिस्टर आहे आमना चन्ना सिंधु उहा प्रोफेसर आहे जेको आहे शाहदुल यूनिवर्सिटी में उहा बॉटनी में सीनियर हुई। पोयां मां इंटर क्लियर करे आयुसि हुन सां पुछियुमि त मां आदि छा कयां हुन चयो भाउ जेको आहे मां त बॉटनी कई आहे हिन जो कोई स्कोप कान्हे पर तूं ॿिए कंहिं डिपार्टमेंट में अच पोइ हुननि वरी थोरी गुरबत थी हुई सिधी ॻाल्हि आहे हाल अबीबा जेको आहे पोइ मां बॉटनी इन करे खयसि जो हुन में थोरो ख़र्चु घटि हुयो सिधी ॻाल्हि आहे ॿी काई बि वजह न आहे न त मां शायदि कंहिं सुठे इदारे हुन में वञा डिपार्टमेंट में ख़र्च जे हवाले सां मां एतिरो उहो न पियो करे सघां जेको आहे न भरे न पियो सघां इन करे मां बॉटनी जॉइन कई। बॉटनी में वयसि जहिड़ो न वयसि ॾाढी ॾुखी आहे। हा ॾाढी ॾुखी आहे पर चवण मक़सदु अगरि पढ़ां त शायदि पढ़ी पवां पर मां सिर्फ़ु हुननि खे सिंगिंग खे कैंटीन ते वेही चांहि जो ऑर्डर ॾेई 8-10 पैसा हूंदा पोइ सिंगिंग कंदोसि सिंगिंग कंदोसि पर रस्ते तां जेको बि टपंदो बीह रहंदो ॿुधंदो मां चयो शायदि इहा शइ माण्हुनि खे वणे थी मथां अलाह करे मां हिन में चढ़ी वञा पर न ॿार खाराइण जो असां चयो हुननि चयो पंहिंजो वक़्तु जेको आहे गुज़ारियो सुठो असां बि पढ़ायूं तव्हां बि पंहिंजो ब्रेक ते नाज़रीन हिन प्रोग्राम से ताउन किया टपाल मेज़बान जेकी वधाए रिश्तनि जो वान ऐं सिंधी मेज़बानी जो राज़वी टपाल मेज़बान चाहे आहे काॾे न वञिजो असां सां गॾु रहिजो। वेलकम बैक नाज़रीन इन प्रोग्राम से ताउन किया टपाल मेज़बान जेकी वधाए रिश्तनि जो वान ऐं सिंधी मेज़बानी जो राज़वी टपाल मेज़बान चाहे आहे ऐं तव्हांजो असांजो साथ बि हूंदो फोन कॉल जे ज़रिए नंबर अनाउंस कंदमि जेको स्क्रीन ते बि ईंदो हूंदो 022210285 डायल करे असांजे प्रोग्राम में ज़रूर शामिल थींदा। जे अच्छा मुंहिंजी प्यारी भेण परवीन तारिक मौजूदु आहिनि हलूं था त एतिरी बिज़ी लाइफ हुजण जे बावजूदि यकीनन रिस्पॉन्सिबिलिटी घर जी जेकी थींदी आहे हिकिड़ी हाउस वाइफ हूंदी आहे वरी उहो जॉब बि कंदी आहे त वरी हुन सां गॾोगॾु सोशल वर्क कीअं हू मैनेज कंदी आहे ऐं कहिड़ी अंदरि में ख़्वाहिश पैदा थींदी आहे त यकीनन एतिरी बिज़ी लाइफ हुजण जे बावजूदि बि घर ऐं जॉब खे ॾियण जे बावजूदि बि हिकिड़ो सोशल वर्क करण लाइ बि वधीक टाइम खपे ऐं केतिरी कोशिशनि जी ज़रूरत त हुनखे पुछासीं त हू कीअं मैनेज थियूं कनि। जी कीअं था मैनेज कयो सोशल वर्क कीअं स्टार्ट कयो ऐं कीअं इंस्पिरेशन मिली फर्स्ट कमु कहिड़ो ख़िदमत ख़ल्क़ जो कयो? अच्छा स्टार्ट मां ईअं कयो जो बचपन खां वठी स्कूल लाइफ खां वठी मूंखे हिकिड़ो अंदरि में जज़्बो हुयो ऐं मां पंहिंजी सराउंडिंग में ॾिसंदी हुयमि त माना औरत ते ख़ासि तौर ते उन ते जीअं उन जा हक़ न मिलंदा हुया उन्हनि जे जेके हुननि जी जेके राइट्स हूंदा हुआ न उन्हनि खे पामाल कयो वेंदो हुयो
ऐं इंसानियत जेका ॾुखी इंसानियत आहे या मेल फीमेल कोई बि त जॾहिं उन्हनि खे कंहिंजी ज़रूरत हूंदी हुई हेल्प जी त कोई हेल्प लाइ न हूंदो त इहो हिकिड़ो बचपन खां मुंहिंजे अंदर में स्टूडेंट लाइफ खां वठी हुयो। लेकिन चवंदा आहिनि न सही मौक़ो मिले त उन वक़्तु असांजो मुंहिंजो फादर माशाल्लाह उन्हनि जो बि कुझु वक़्तु टीवी सां रहियो, माशाल्लाह राइटर हुया, डायरेक्टर हुया। पोइ मुंहिंजे फादर मूंखे थोरी सपोर्ट कई, लेकिन उहो ई वरी जीअं असांजे ॻोठनि में हूंदो आहे त बाबा इहो पाण त आहे, वरी हाणे हिन पंहिंजी धीउ खे बि तयारु कयो आहे, त पोइ इहे ॻाल्हियुनि जे करे वरी मूंखे मतिलबु पोइ थोरो बैक ते वञिणो पियो, मां ख़ामोश थी वियमि। उन वक़्त में मां स्टूडेंट लाइफ में मां लिखंदी बि हुयमि, हालार मैगज़ीन में, काविश न्यूज़पेपर में मुंहिंजूं लिखणियूं बि ईंदियूं हुयूं स्टूडेंट कॉलम ई ऐं स्टोरी उहो जीअं करंट इशू हूंदा हुया उन्हनि ते, या वरी स्टोरियूं लिखियूं मां ख़ासि तौर ते। उन मुंहिंजो जेको हूंदो हुयो मज़लूम औरत, उन जे हिसाब सां मां लिखंदी हुयमि ऐं मुंहिंजो बाबा मूंखे इलाही सपोर्ट कंदो हुयो। पोइ वरी थोरो मां बैक ते हली वियमि, छो त रवैया जेके हूंदा आहिनि इंसान खे थकाए छॾींदा आहिनि, पोइ ते करे छॾींदा आहिनि, मायूस करे छॾींदा आहिनि पंहिंजी फैमिली जा, पंहिंजनि प्यारनि जा। पोइ उन खां पोइ वरी जेको आहे सो स्टडी खे टाइम ॾिनो, फौरन स्टडी अञा मुंहिंजी MA में हुयमि त मुंहिंजी शादी थी वई जल्दी सां। शादी खां पोइ मां इहा ख़्वाहिश पंहिंजे हस्बैंड सां ज़ाहिर कई। अच्छा, त मुंहिंजे अंदर में इहो हिकिड़ो आहे फ़न ऐं मां चाहियां थी। ऐं उहो हिकु दफ़ो ईअं थियो जो मुंहिंजी कज़न सां त हलो मुंहिंजो रिश्तो हुयो, पर जिथे बि किथे इंसानियत खे ज़रूरत थींदी हुई त मां तड़पी पवंदी हुयमि। त हिकु दफ़े मुंहिंजे हस्बैंड मूंखे चयो त तूं त ईअं करे जो हाणे घर छॾे करे न हिकिड़ो पंहिंजो सोशल इदारो खोले छॾ। त मां चयो सची ॻाल्हि कई अथव, मूंखे यादि अची वियो, मुंहिंजे त इहो अंदर में आहे, मां कंदमि। पोइ 2-3 ॾींहंनि खां पोइ ईअं पाण में कचहरी कंदे चई ठीकु आहे तव्हां कयो। हुननि मूंखे ॾाढी सपोर्ट कई ऐं माशाल्लाह अॼु जेको मां हिते वेठी आहियां मां एप्रिशिएट कंदमि पंहिंजे हस्बैंड खे, उन्हनि जी सपोर्ट, उन्हनि जी गाइडलाइन सां मां वर्क कयां थी पई। माशाल्लाह जीअं चवंदा आहिनि न हर कामयाब मर्द जे पोयां हिकिड़ो जुमिलो सिर्फ़ चवंदा आहिनि त हर कामयाब मर्द जे पोयां औरत जो हथ हूंदो आहे। त मां हाणे इहो फ़ख्र सां चवंदमि त हर कामयाब औरत जे पोयां बि यकीनन मर्द जो हथ ज़रूर हूंदो आहे, किथे पीउ हूंदो आहे, किथे भाउ हूंदो आहे, किथे पंहिंजो हस्बैंड हूंदो आहे। हेलो वालेकुम सलाम, तहरीम कीअं आहियो? बिल्कुल ठीक ठाक। शाज़िया कीअं आहियो? अल्हम्दुलिल्लाह मां बिल्कुल ठीक आहियां। सियारे जी तव्हांखे मुबारक हुजनि शाज़िया। खैर मुबारक हो, तव्हांखे बि मुबारक हुजनि। स्वेटर वेटर टोपी अजरक जेको कवर करे जेको एंजॉय कयो था सियारे खे? जी मतलब सियारे खे एंजॉय कयो पिया? हाँ बिल्कुल एंजॉय कयूं था। अॼु कीअं पियो लॻे शो जे हवाले सां, छा चवणु चाहींदो? हाँ शो तमाम जबरदस्त, मां झटके सां ॾिसां थी। झटके सां छो था ॾिसो? चैनल क्लियर नथो हले असां वटि। सही इहो तव्हांजो जेको इशू हले पियो जेको इहे शाज़िया टीवी जेकी आहे नई वठो, हाणे पुराणी टीवी थी वई आहे। ॿिया चैनल बि न हलनि न, टीवी असांजी ख़राब हुजे त पोइ ॿिया चैनल सभु हलनि पिया चैनल सही। हाणे ॻाल्हि ॿुधो, तव्हां केबल वारे खे बि नथा चई सघो, बाक़ी मायूं कीअं करण, असांजो कहिड़ो ॾोह आहे इन में भला? न असां चयो अथसि बिल्कुलु चई सघूं था, छो नथा चई सघूं, असां चयो बि अथसि। एतिरा ॾींहं थी विया आहिनि शो ॾिसण, पोइ कीअं मज़ो ईंदो? झटकनि में ॾिसो पिया शाज़िया, भला इहो कीअं जो हल त कढो न सही सां। हाँ त पोइ तव्हांखे कॉल कयां थी, तव्हांजे चैनल वारनि खे चवां थी त तव्हां ई चओ भला केबल वारनि खे चैनल हलायो। असां त चयोसीं हर कंहिंजो ॾिसो पंहिंजो सेटअप ऐं फ्रीक्वेंसी जी सेटिंग्स हूंदी आहे, हर केबल ऑपरेटर उन में जेको आहे कन्वर्ट करे सैटेलाइट को कैच करे हू डिलीवर कंदा आहिनि, त यकीनन उहो सभिनि जो सेटअप उन्हनि वटि हूंदा। लेकिन ॿियो कुझु ॿुधायो, ठीकु आहियो? बिल्कुलु तव्हां सही चयो त इहो मतिलबु वरी चैनल वारनि जो बि कमु आहे त उहे उन्हनि खां पुछा करे छो नथा उन्हनि एरियाज़ में हलायो, उन्हनि इलाइक़नि में छो नथा हलायो? अच्छा मूं सकाफ़त जे हवाले सां पुछो, तव्हां पाण पुछी सघो था, क्योंकि ही प्राइवेट्स हूंदा आहिनि त प्राइवेट्स न मूंखे लॻे थो तव्हां जेको आहे उन्हनि खे मंथली कोन था ॾियो मुंहिंजी फीस। सम्झी वियमि शाज़िया, तव्हां पैसा कपायो। अच्छा मूंखे ॿुधायो तयारी कीअं थी हले सकाफ़त जी?
हाँ तमाम बेहतरीन तमाम जबरदस्त हले पई बस तव्हांखे ख़बर आहे त मां त आहियां हा ॾाढी त असां वटि त मतिलबु तव्हां कहिड़ो ड्रेस पाईंदव, कहिड़े क़िस्म जो, छा कहिड़े ड्रेस जो तव्हां? हा त मां मतिलबु हींअर जेको मतिलबु कयो आहे न त ठाराइण लाइ ॾिनो अथमि चुनड़ीअ ते मुके जो कमु। चुनरी ते मुके जो कमु, वाह ज़बरदस्त। कहिड़े कलर जी चुनरी आहे? मैरून कलर जी जेके थरी कोन हूंदियूं आहिनि, थरी स्पेशल, ज़बरदस्त। हा इहा मूंखे ॾाढो शौक़ु थियो त मतिलबु इहो वठां त असां वियासीं न घुमण थियण त वरी उते वठी आई हुयसि त सिंपल पे लॻी त मतिलबु चवनि पिया त गलो लॻाए गज लॻाए पर मां चवां पई त न थोरो मतिलबु मूंखे वरी थोरो चमक हूंदो आहे सुठो लॻंदो आहे त इनजे करे वरी न त वरी सोचियमि त इहो ई त असां त हमेशह सेलिब्रेट कंदा आहियूं मतिलबु सुठे नमूने सां जीअं मतिलबु ईद सेलिब्रेट कजे ईअं ई बिल्कुलु वॻो बि ठाराईंदी आहियां। हिकिड़ी ऑनेस्टली ॿी ॻाल्हि ॿुधाइजो शाज़िया, अगरि कोई पुछे त ही जेको वॻो जेको मूंखे बि अहिड़ो ठाराइणो आहे या मूंखे ठाराए ॾियो या इहो मूंखे ॾियो ऐं पंहिंजे दर्ज़ी खे ॾियां त ईअं भला कॾहिं कंदा आहियो? हा बिल्कुलु पक सफ़ा सच तव्हां मूंखे मतिलबु कीअं कॉन्टेक्ट करे सघो था, बिल्कुलु मां तव्हांखे ॾींदुसि बि ठाराए बि ॾींदुसि, अहिड़ी का वॾी ॻाल्हि ई कोन्हे का। मूं त ॿियनि जे हवाले सां चयो त हिकिड़ो छोकिरियुनि में कंहिंजी पंहिंजी पॉजिटिविटी हूंदी आहे त मुंहिंजो जेको वॻो आहे ख़राब न थी वञे या मुंहिंजी का डिज़ाइन चुराए न वञे। ऐं ख़बर थी मुंहिंजूं कज़न्स जेके हूंदियूं आहिनि अक्सर मोड ईंदियूं आहिनि के स्कूल जा फंक्शन वग़ैरह थींदा आहिनि। अच्छा हा त शाज़िया वटि इहे शयूं मिलंदियूं आहिनि त मूंखे त ॾाढो शौक़ु आहे, मां त बचपन खां वठी भर्स पाता आहिनि माशाल्लाह, मुंहिंजी मम्मी बि इलाही शौक़ीन हुई त इन करे मूंखे त बचपन खां त अॼु ताईं बि मूंखे इलाही शौक़ु आहे। वाह शाज़िया, पोइ बसि हाणे ख़बर पइजी वई ॿियनि कज़न्स खे बि तव्हांजे सभिनी खे तव्हांजे सॼे आला वारनि खे तव्हां ईंदा जेको शाज़िया सां रुजू करनि, का बि अहिड़ी शइ खपे। पर इलाही ख़ुशी थी शाज़िया तव्हां असांजे प्रोग्राम में शामिल थियो, हमेशह ईअं ई थींदा रहे। पर हींअर वक़्तु आहे शॉर्ट कमर्शियल ब्रेक ते, ब्रेक सां वेंदासीं। थैंक यू नाज़रीन, हिन प्रोग्राम सां ताबून कयो टपाल मेज़बान जेके ॿुधाए रिश्तनि जो मान ऐं सिंधी मेज़बानी जो राज़ बि टपाल मेज़बान चाहे आहे कार्यक्रम वञिजो, असां सां गॾु रहिजो। वेलकम बैक नाज़रीन प्रोग्राम से तावन के टपाल मेज़बान जेके ॿुधाए रिश्ता जवान ऐं सिंधी मेज़बानी जो राज़ बि टपाल मेज़बान चाहे आहे ऐं तव्हांजो असांजो साथ मिलंदो फ़ोन कॉल जे ज़रिए। नंबर अनाउंस कंदो जेको स्क्रीन ते बि ईंदो हूंदो 022210228 डायल करे असांजे प्रोग्राम में ज़रूरु शामिल थींदा। जीअं तव्हां अली हमाद पंहिंजे शोबीज़ ऐं पंहिंजे करियर जे हवाले सां पंहिंजे प्रोफेशन जे हवाले सां ॿुधायो त हू जेके सूफ़िज़म ते कमु पिया कनि, ख़ासि तौर ते यूथ खे हुन पासे अचण जे लाइ चवनि पिया, इन में केतिरो इंट्रस्ट ऐं केतिरो पेश आहे उहो उनको पुछूं था त केतिरो वर्कआउट करे चुका आहिनि ऐं केतिरे बेसिस ते केतिरो अञा करणु घुरिजे ऐं हाणे कीअं हुजणु खपे। जी अली अहमद, क्या कहना चाहेंगे सारी बातों पर? इस पे शुरू से फ्रॉम द डे वन हमारा मिशन यही रहा है कि जो सिंध का यूथ है उसका हम मोटिवेट करें कि जो एक्चुअल सिंध जो एसेंस आहे वो सूफिज़म आहे तो उनके प्रमोट कयूं। तो दिस वाज आवर मिशन फ्रॉम द डे वन। तो उसमें हमने बहुत सारे लोगों को ट्रेन किया, उनको कलाम ला के दिए सिंगर्स को कि आप ये पढ़ो, फिर उसको हम वीडियो शूट करके देते थे। सही। तो अभी भी यही है कि जो इंटरेस्टेड हैं वो आए, हम उनको काम सिखाएंगे। सही। इफ दे वांट टू गो टू सोशल मीडिया देन दे कैन स्विच टू सोशल मीडिया, यूट्यूब, इंस्टा और एनीथिंग एल्स, मगर आके हमसे सीखें, वरना start में होता था जो but why you want to be go there in the first time, why you want to be every youth generation से know to how about our Sufism, आपने ये क्यों करना चाहा, क्या वजह थी इसकी? ये बिल्ट इन ऐसा ही था। कोई ऐसी इंस्पिरेशन अंदर में कोई ख्याल कुछ आ गया किसी को देख के, कोई ऐसी जगह कुछ नहीं, बस शुरू से बस मेरा यही एम। ये सब्जेक्ट क्यों चूज किया? बचपन से मेरा इंटरेस्ट इसी में है। अच्छा जी अल्हम्दुलिल्लाह। बचपन से आप इसी बात से काम करना चाहते थे और काम किया। तो अभी कितना आपको इसमें आपको मिल रहा है, जो वो आउटपुट मिल रहा है? आउटपुट बस जो हैं इस जो पसंद करते हैं कलाम, वो जो समझते हैं। सही सही सही। मैं मजीद आपसे पूछूंगी कि आप जब ऑस्ट्रेलिया गए तो वहाँ पे आपने किस तरह की डिग्री और कितना टाइम आपने स्पेंड किया और कैसे इस चीज को देखा और पढ़ के डायरेक्शन में कितना फर्क आता है? मैं कॉल रिसीव करूँ? हेलो अस्सलाम वालेकुम। वालेकुम अस्सलाम, सुबह जो सलाम। वालेकुम सलाम जी, केर किथां का मुझे तारीफ कराएंगा? अली महमान लाखानी खां पियो ॻाल्हायां। अमा के भली कर सुबह मेरा प्रोग्राम में जी छा चवण चाहींदो? ॾिसो पिया प्रोग्राम? जी बिल्कुलु ॾिसो पिया। असांजो दोस्त हमान वेठो आहे, हमान ॻाल्हि पई कई पंहिंजो मास कम्युनिकेशन जे हवाले सां, शायदि ऑस्ट्रेलिया मां मास कम्युनिकेशन जी डिग्री खणी आहियां। त मुंहिंजो हिकिड़ो नंढड़ो सुवाल हुयो हुन खां जी, त ख़ासि करे जॾहिं मां पाण मास कम्युनिकेशन में पढ़ां पियो
जेको असां ख़ासि करे ट्रम यूज़ थींदो आहे असांखे पढ़ायो वेंदो आहे उन ट्रम खे हू उतां जे पॉइंट ऑफ व्यू खां ऑस्ट्रेलिया जे पॉइंट ऑफ व्यू खां ऐं जेकॾहिं असां पाकिस्तान जी ॻाल्हि कयूं या पाकिस्तान जी यूनिवर्सिटीज़ जी ॻाल्हि कयूं त उनखे हू कीअं था ॾिसनि जेकॾहिं उन ते थोरो ब्रीफली ॻाल्हाईंदा त शयूं ॾाढियूं क्लियर थी वेंदियूं। ट्रम इहो आहे त साइबर बुलिंग असांखे ॾाढो पढ़ायो वेंदो आहे उन ट्रम जे हवाले सां जेकॾहिं उहे असांखे थोरी इंफॉर्मेशन ॾींदा ॿुधाईंदा छाजे करे उतां जो कल्चर डिफरेंट आहे असांजी सिंध जो कल्चर डिफरेंट आहे उन हवाले सां इन साइबर बुलिंग जेको ट्रम आहे उनखे कीअं था ॾिसनि छा चवणु चाहींदा आहिनि। थैंक यू सो मच इनका हमाद को जवाब जो कुछ जरूरत है। जी हमाद क्या कहना चाहेंगे? साइबर बुलिंग बेसिकली अब YouTube की पॉलिसीज ऐसी हैं कि अगर आप उस पर ये ऑप्शन है कि अगर आप उस पर लगा दें दिस वीडियो इज मेड फॉर किड्स तो उसमें कमेंट्स भी ऑफ हो जाते हैं। सही। तो कोई आपको बुली वैसे कर नहीं सकता। सही। तो ये बहुत सारी चीजें हैं। सही, मैं इनका क्वेश्चन आपको थोड़ा और क्लियर कर देती हूँ कि ये क्या पूछना चाह रहे थे हमारे कॉलर। ये पूछना चाह रहे थे कि जब आप हमें यहाँ हमारे सिंध यूनिवर्सिटी में इतना बड़ा मास कम्युनिकेशन का बहुत बड़ा डिपार्टमेंट है जिसमें मास कम्युनिकेशन पढ़ाई है, जो आपने यही मीडिया की स्टडी आपने वहाँ पढ़ी है, तो क्या कंपेरेटिव आपको नजर आता है कि यहाँ के स्टूडेंट्स में और यहाँ की स्टडी के हवाले से और वहाँ से ये पूछना चाहते हैं? डिफरेंस बुलिंग का तो मैंने बता दिया। वैसे डिफरेंस जो है वो ये है कि वहाँ पे ऑस्ट्रेलिया में या जापान में चाइना में मैं बहुत सारी जगहों पे पढ़ा है मैंने, तो होता क्या है कि ज़्यादातर बाहर सिर्फ प्रैक्टिकल होता है और यहाँ पे डिफरेंस ये है कि यहाँ पे सिर्फ थ्योरी पढ़ाई जाती है। तो ये डिफरेंस है। वहाँ पे आपको एडिटिंग भी अगर डायरेक्टर है तो उसको एडिटिंग भी खुद करनी होती है, उसको ये शूटिंग ये पोस्ट प्रोडक्शन ये सब कुछ खुद करना होता है। सही। तो जब वो उस तरह से प्रैक्टिकली वो काम करता है तो उसको फिर इजी होता है कि कैमरामैन को एंगल बता सके, एडिटर को जो है वो बता सके कि एडिट कैसे करना है। तो ये डिफरेंस है। सही सही। ये जो है मैं स्कॉलर के जो सवाल को और भी थोड़ा मजीद वो करना चाहूँगी कि साइबर बुलिंग के हवाले से वो और भी डिस्कस कर रहे थे, लेकिन इस चीज़ को मैं कंफ्यूज करूँगी, लेकिन आगे हमारे जो है गेस्ट बैठे हैं, लेकिन ये सवाल मैं आपसे दोबारा यकीनन पूछूंगी। तो हाँ ॾिसो था यकीन तो ॾिसो ये ॻाल्हाइनि पिया एॾो कम तो थे स्क्रीन ते छा चवणु चाहींदो इन सभिनी ॻाल्हियुनि ते? माशाअल्लाह। ऐं जेको आहे सूफ़ी जेको आहे त तमामु भली आहे। सूफ़ी खे असां पाण जेको आहे त लाइक कंदा आहियूं। असां सिंधी आहियूं, असांजी माना ईअं सम्झो सूफ़ी सकाफ़त बि आहे, सकाफ़त में बि अचे थी पई सूफ़ी तमामु, जंहिंमें असांजा सुठा सुठा फ़नकार आहिनि। अलन फ़कीर साहब आहे, साईं सुडल फ़कीर आहे ऐं आबदा परवीन बि अचे थी हिन में। सो ॾिसो हुननि जा ॾाढा कलाम प्यारा आहिनि। अच्छा, सूफ़ी जो मतिलबु इहो हूंदो आहे त उहो शाइरी खणंदा आहिनि सुठी कंहिं पहुतल शख़्सियत जी, ख़याल खे, हा सुठे ख़याल खे। ॾिसो न अॼो की शाइरी में उन जी शाइरी में ॾींहं राति जो फ़र्क़ु आहे। अॼु जेको ॻाए थो इंसान उहो ज़मानो थो ॻाए, जेको हिन टाइम माण्हू हली रहिया आहिनि ॾिसी रहिया आहिनि उहा शइ ॻाइनि था पिया। त यार उहो ॾिसो वेगन में छोकिरी थी वञे, इन ते गानो ठाहे वेंदा, उहा हिकु छोकिरी वेगन में मुंहिंजी हुन ते दिलि अची, हाणे इहा शाइरी आहे। ऐं अॻी शाइरी जेका हुई सूफ़ी जी जेकी आहे त उहा अलाह सां हम कलाम हूंदा हुया। ऐं यकीन कयो उहे ॻाइण माना हुननि जो माना जीअं ॻाईंदा न त माण्हू जेके जाइल हूंदा त उहो ईअं सम्झंदा यार इहा छोकिरी वारो ॻाल्हाए ॾिस, इहा शाइरी माना छोकिरी जी आहे पर उहो अलाह सां जेको आहे त कंसर्न हूंदा आहिनि, हम कलाम हूंदा आहिनि। इन करे जेको आहे त इहा शइ सुठी आहे। साईं जी मूंखे ॾाढी इहा शइ वणी आहे ऐं मां हिकु सिंधी थी करे साईं खे जेको आहे त विश कंदुसि। माशाअल्लाह ॾाढो जेको आहे त एप्रिशिएट आहियां साईं खां। माशाअल्लाह सूफ़ी खे मां चवंदुसि सभु हिन खे खणनि। सही, लेकिन इलाही सुठी ॻाल्हि तव्हां इहा कई त पढ़ण तव्हां मौजूदु आहियो, हिकिड़ो ॿियो बि तव्हां को कलाम ॿुधी वठूं। हा ज़रूरु, खिंदो बाबा इहे त आया हूं, ज़ाहिरी ॻाल्हि आहे। सूर मिलिया मूंखे पाजन जा, कीस ॾिठा सॻे रिश्तन जा। सूर मिलिया मूंखे पाजन जा, कीस ॾिठा सॻे रिश्तन जा। सूर मिलिया मूंखे पाजन जा, कीस ॾिठा सॻे रिश्तन जा। धारिया पोइ बि रहमता कनि,
ॾिठा सॻे रिश्तन जा सूर मिलिया मूंखे पहाजन जा कीस ॾिठा सॻे रिश्तन जा विखते नौ बार कयूं मूंखे धिकारे धार कयूं विखते नौ बार कयूं ज़ुल्म सठा मां त पहाजन जा छा मां ॾसियां अंदर कारन जा सूर मिलिया मूंखे पहाजन जा कीस ॾिठा सॻे बातिन जा सच आहे कूड़ जे मुंह में धूड़ आहे सच त आखिर सच आहे कूड़ जे मुंह में धूड़ आहे मौला गणी ॾिनी इज़त मूंखे इन में वञे तो कंहिंजो छा सूर मिलिया मूंखे पहाजन जा कीस ॾिठा सॻे रिश्तन जा देश छॾे परदेस वयम ख़ालिद पंजन खां दूर रहम देश छॾे परदेस वयम ख़ालिद पंजन खां दूर रहम कंहिं बि न तन जी सार लधी मौला उन्हनि जी इज़त रखी कंहिं बि न तन जी सार लधी मौला उन्हनि जी इज़त रखी राजपूत चए दुख पहाजन जा दिल ते लिखियल हिन सारन जा सूर मिलिया मूंखे पहाजन जा कीस ॾिठा सॻे रिश्तन जा धारिया पोइ बि रहमता कर दर्द घणा घर बातिन जा सूर मिलिया मूंखे पहाजन जा कीस ॾिठा सॻे रिश्तन जा सूर मिलिया मूंखे पहाजन जा कीस
किस्सा ॾिठा सॻे बातिन जा। जबरदस्त पर नाज़रीन ये वक्त शॉर्ट कमर्शियल ब्रेक जो ब्रेक से अल्लाह से इन प्रोग्राम से ताउन के टपाल मेज़बान जेके ॿुधाए रिश्तनि जो मान सिंध जी मेज़बानी जो राज़ भी टपाल मेज़बान चाहे है काॾे न वञिजो असां सां गॾु रहिजो। वेलकम बैक नाज़रीन दफ़ो ॿीहर भलेकार प्रोग्राम सब में ऐं तव्हांजो असांजो साथ बि हूंदो फोन कॉल जे ज़रिए नंबर अनाउंस कंदमि जेको स्क्रीन ते बि ईंदो हूंदो 022210285 डायल करे असांजे प्रोग्राम में जरूर शामिल थींदा। जितना दिन इतनी खूबसूरत कचहरी हरी रही है ख़ास होते मुझे प्यारी भेण अवेयरनेस के हवाले से पंहिंजी सोशल लाइफ के उन्होंने कीअं कयो त ॾिसो पंहिंजे वालिद साहब वटि जॾहिं जॾहिं उन्हनि जी शादी कोन थी हुई त उनखे उहो मौक़ो कोन मिलियो लेकिन किथे न किथे पाबंदियूं रिस्ट्रिक्शंस वग़ैरह अची थियूं वञनि न्याणी जे हवाले सां पढ़ाई जे हवाले सां बि या आउटिंग जे हवाले सां बि मतिलबु अहिड़ा कुझु फैमिलीज़ हूंदा आहिनि त इलाही जेको आहे बाउंडेशन्स घणियूं रखंदा आहिनि त पर आउं चवंदी आहियां त ॾिसो बाउंडेशन्स एतिरियूं ॾियणु घुरिजनि त जेतिरो हू हिकिड़ो ॿार तव्हां हुजे हिकिड़ी न्याणी जेके तव्हां अफोर्ड करे सघे केयर ज़रूरी आहे एहतियात ज़रूरी आहे छो त ॾिसो मुआशिरो ॾिसो डे बाय डे केतिरा जेके हादसा जेके आहिनि रिप चपिस चइजनि था नंढनि ॿारनि सां एतिरियूं ज्यातियूं थियूं थियनि चाहे उहो नंढो छोकिरो हुजे या छोकिरी हुजे इहे सभु शयूं पेरेंट्स खे यकीनन सोचनि था इन जे लाइ हू असां लाइ इलाही पॉज़िटिव ऐं इलाही केयरफुल हूंदा आहिनि त किथे न मुंहिंजे ॿार खे कोन सां थिए न लापना निका अहिड़ी ॻाल्हि मुंहिंजी ॻाल्हि न थिए त पेरेंट्स इहे सभु शयूं रखी करे उहे पंहिंजी जॻह ते बि सही आहिनि ऐं उन सां गॾो गॾु ॿिए न्याणियुनि खे इहो बि चवणु चाहींदमि तव्हां किथे बि कमु थियूं कयो किथे बि तव्हांजी जीअं जॉब जे हवाले सां या स्टडी जे हवाले सां पाण ते एतिरो प्राउड जेको आहे पंहिंजी लिमिटेशन्स जे दायरे में तव्हां हलंदव त कॾहिं बि का बि को प्रॉब्लम कोन थींदी तव्हां हिन ते छा चवणु चाहींदो लेकिन तव्हां बि वर्किंग लेडी आहियो इन शइ खे कीअं डिस्क्राइब करणु चाहींदो हिन शइ जे लाइ मां सभ खां पहिरियां पेरेंट्स खे रिक्वेस्ट कंदमि त पंहिंजी न्याणी ते ट्रस्ट कयो ट्रस्ट हिकिड़ी वॾी शइ आहे मतिलबु जीअं तव्हां सुठी ॻाल्हि कई त अवेयरनेस ॾियो नंढेपण में ई अॼुकल्ह जो माहौल अहिड़ो आहे त असां ॿारनि खां का शइ लिकाए रखी नथा सघूं उन्हनि खे अवेयरनेस ॾियो त माहौल में ॿाहिरि छा थो हले तव्हांखे पाण खे कीअं सेफ रखिणो आहे न सिर्फ़ु छोकिरनि खे बल्कि छोकिरनि खे बि उन्हनि खे अवेयरनेस ॾियण खां पोइ उन्हनि ते कॉन्फिडेंस उन्हनि खे ॾियो डेवलप कयो उन्हनि जो कॉन्फिडेंस डेवलप कयो ऐं उन्हनि ते ट्रस्ट कयो हाणे जीअं ॾिसो मां पंहिंजे प्रोग्रामनि में जिथे बि वेंदी आहियां पंहिंजी बेबी खणी वेंदी आहियां मुंहिंजा पुट बि मूंसां हूंदा आहिनि पर ख़ासि तौर ते मां बेबी खे रखंदी आहियां छो त मां चाहियां थी त हीअ जीअं ॾिसे ॿाहिरि निकिरे हिन जे अंदरि कॉन्फिडेंस अचे ऐं हीअ जॾहिं वॾी थिए त हिन ते मुंहिंजो एतिरो ट्रस्ट हुजे ऐं मां हिनखे जॾहिं अकेलो बि छॾे ॾियां पढ़ण जे लाइ या कंहिं वर्क जे लाइ हीअ डीलिंग करे वञे त असां जेसीं ताईं पेरेंट एज़ अ पेरेंट पंहिंजे ॿारनि ते ट्रस्ट न कंदासीं सेखारंदासीं न त उन्हनि जे अंदरि उहो कॉन्फिडेंस न नूर फातिमा कीअं आहियो ठीकु आहियो हाँ ऐं ख़ासि जॾहिं मम्मा जी ॿुधाए बि तव्हांखे गॾु पाण सां गॾु खणी वेंदी आहे इतफ़ाक़न अगरि तॾहिं तव्हांखे गॾु न खणी वञे त पोइ घर में छा कंदा आहियो मां पढ़ाई कंदी आहियां खेॾंदी आहियां हा पढ़ाई कंदा कहिड़ी क्लास में आहियो वन में ज़बरदस्त ज़बरदस्त त पोइ तव्हांजी को सुठी न कोई कुझु पोयम कोई कुझु यादि आहे कुझु छा ॿुधाईंदा कुझु पोयम वग़ैरह यादि आहे न ॿुधायो को जी जी Twinkle, twinkle, little star, how I wonder what you are, like a diamond what you are in the sky. Wow, zabardast, zabardast. Twinkle, twinkle, little star, how I wonder what you are, like a shine in the sky. इलाही सुठो आहे अच्छा सकाफ़त जी ड्रेस पाईंदो कल्चर डे जे हवाले सां मम्मी खे को फरमाइश कई आहे त तव्हांखे कहिड़ी ड्रेस फरमाइश कई तो छा छा चवंदो भला कहिड़ी ड्रेस अगरा अच्छा मम्मा चवंदा अम्मी चवंदो मॉम चवंदो छा चवंदा आहियो अम्मी चवंदा आहियो सही अम्मा चवंदा क्यों अम्मा भी आहे असांजी अम्मा भी आहे सही ज़बरदस्त पोइ छा फरमाइश कई आहे छा कई आहे ॿुधायो मम्मी खे फ्रॉक वठी ॾियो अच्छा कहिड़ो रंग पसंदि आहे भला को रंग आहे पिंक जबरदस्त जबरदस्त अच्छा मम्मा तव्हां सां सभिनि खां वधीक प्यार कंदी आहे या तव्हां जेके ॿिया भाउ भेण मूंखे पक छाजे करे भला छाजे करे तव्हां सां घणो प्यार कंदी आहे अच्छा भला हरकत कंदा आहियो तंग कंदा आहियो मम्मा खे हा कीअं तंग कंदा आहियो कीअं छा कंदा आहियो मम्मा खे घणो तंग कहिड़ी ॻाल्हि ते कंदा आहियो कहिड़ी ज़िद कंदा आहियो भला मानी में छा खाईंदा मानी प्रॉपर खाईंदा आहियो छा खाईंदो छा पसंदि आहे मानी में
वांगण माइक तो मथे कयो न, माइक तो मथे कयो, हाणे ॿुधायो वांगण पसंद आहे? वांगण ऐं चिकन। चिकन पसंद आहे, वाह ज़बरदस्त। ॿियो? भिंडी। भिंडी, अच्छा सबको वधीक जेको तव्हांजा भाउ भेण में केरु वधीक केरु प्यारो आहे? मुंहिंजो वॾो आहे। छा नालो आहे हुनजो? अब्दुल रहमान। उहो छो वणंदो आहे तव्हांखे, छो प्यारो आहे? मुंहिंजो साथ कॾहिं कॾहिं ॾींदो आहे। अच्छा, कहिड़ी ॻाल्हियुनि में? कहिड़ी ॻाल्हि में साथ ॾींदो? कहिड़ी ॻाल्हि में साथ ॾींदो? मुंहिंजो भाउ मूंखे मारींदो आहे। अच्छा, ॿियो भाउ तव्हांखे मारींदो आहे, उन में साथ ॾींदो आहे? सा पोइ उहो छो मारींदो आहे भला तव्हांखे? फालतू में बि मारंदो। का त शरारत कंदा हूंदो न, भाउ जी का शइ खणंदा हूंदो न? न पोइ बि पोइ वॾो भाउ तॾहिं तव्हांखे साथ ॾींदो, तॾहिं तव्हांखे प्यारो आहे। भला तव्हांखे घुमाइण वठी वेंदा आहिनि ॿाहिरि? हा, कुझु शइ बि वठी ॾींदा आहिनि। अच्छा, कराची में किथे तव्हां घुमण वेंदा आहियो, कहिड़ी तव्हांजी फेवरेट जॻह हूंदी आहे? पार्क। पार्क, अच्छा। वधीक जेको आहे मम्मी प्यारी आहे या पप्पा प्यारो? मम्मी। मम्मी प्यारी आहे, पप्पा न? पप्पा ॾिसनि पिया। अच्छा, चो भला मम्मी चो। पापा भी प्यारो। सियासी प्यारो याद अची वियसि मूंखे, ॾिसनि पिया। हालांकि पप्पा वधीक प्यारो। अच्छा, रांदीका कहिड़ा वणंदा? खाधो पचाइण वारा। खाधो पचाइण वारा, चिकन। अच्छा, पोइ माना छा शइ तव्हांखे जेको चिकन जेको वग़ैरह, त पोइ तव्हां छा सुठी शइ भला ख़्वाहिश आहे त तव्हां पचायो पाण? चिकन पचायो। चिकन पचायो, वाह ज़बरदस्त। भला काफ़ी सुठी है, इन मज़ीद तव्हां सां ॻाल्हाईंदासीं। भला हमाद मौजूद आहिनि, वन डे हलूं उन सां ॻाल्हायूं? चलो ठीक है। अच्छा हमाद, अली हमाद, ये सारी जो आपने बताई, आपका वर्कआउट जितना भी हो रहा है, ऑस्ट्रेलिया वाले आपके दिन कैसे गुजरे, वहाँ पे कैसे क्या सोचा, उन लोगों के वहाँ पे कैसे देखा, डिग्री कैसे पूरी की, वहाँ के लोग कैसे थे, सब कुछ समराइज करें। यहाँ पे जो है वो एक जो कॉन्सेप्ट है यूथ का, वो ये है कि बाहर कोई बहुत ही अच्छी लाइफ है, कि कोई बाहर जाके रह रहा है तो वो कोई इंग्लैंड चला गया है तो वो बहुत ज़्यादा सेटल्ड हो गया है या कुछ, मगर बाहर लोग डिस्टर्ब रहते हैं पाकिस्तानी, ख़ासतौर पे जो सिंध हैदराबाद या सिंध के जो लोग हैं, वो बाहर जाके बहुत अनकम्फर्ट फील करते हैं। क्या वजह है? रीज़न कल्चर, हमारा कल्चर जो है, हम यहाँ पे रात को बाहर बैठते हैं, जो सारा होता है संगत के साथ, और वो सारी चीज़ें बाहर नहीं होती। सही, मतलब वहाँ पे देखे ना, एक होम सिकनेस भी होती है, बंदा दूर होता है, रिस्पॉन्सिबिलिटी उसकी बढ़ जाती है। यहाँ पे तो सारा जो है, हमारी बहनें, हमारे जो सिस्टर्स मदर्स जो है सारा सपोर्ट करती हैं, ब्रदर्स वो करते हैं, मेड्स का सिस्टम बाहर नहीं है। हाँ, सारे काम खुद करना पड़ता है। सही। अच्छा, वहाँ पे लोगों में आप कोई ऐसी डिस्कशंस देखा है, कभी वो मायूस हो, होपलेस हो, कोई चाहनो, ऐसी कभी कंडीशन आपने किसी पर्सन को देखी? जो मैंने ऑब्जर्व किया वो ये कि अमेरिकन्स या ब्रिटिशर्स, उनसे ऑस्ट्रेलियंस बहुत अच्छे हैं, बहुत केयरिंग हैं, और वो बहुत ज़्यादा ख्याल भी रखते हैं। सही, कैसे 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 ख्याल रखते हैं? ओवरऑल, जैसे कि अगर आप अपनी गाड़ी में जैसे लिख के गए कि गॉन फॉर प्रेयर्स, तो वो आपकी नो पार्किंग से भी गाड़ी नहीं हटाएंगे। अच्छा जी, तो बहुत ज़्यादा ख्याल करते हैं। अच्छा, जबरदस्त। मतलब इथिक्स का उसका बहुत ख्याल करते हैं। अच्छा, और आपने उन्होंने में क्या चीज बहुत अच्छी देखी जो आपको पसंद आई, और इसके अलावा? कि यही वो जो अभी कॉल आई थी, उन्होंने भी कहा था कि साइबर बुलिंग, तो ये यूजुअली जो है रिलीजियस मैटर्स पे सही। मैं तो आपसे कुछ और पूछ रही हूँ, तो वहाँ पे ऐसा कुछ नहीं है। सही। अच्छा, ये जो बेहतरीन जो लेजेंड फुटबॉलर है मैराडोना का आज इंतकाल हो गया, उनका इंतकाल हुआ, क्या कहना चाहेंगे उन पे? उसके वो मेरे आइडियल हैं, बचपन के फेवरेट हैं, सबके ही जो फुटबॉल के फैंस हैं, सॉकर के जो फैंस हैं, तो आज जो है वो बहुत ही एक स्पोर्ट्स के हवाले से सैड डे। मैं खुद नेशनल बैडमिंटन चैंपियन रह चुका हूँ पाकिस्तान का, जबरदस्त। तो मीडिया से पहले बैडमिंटन खेलता था, तो स्पोर्ट्स वालों का जो है वो आज एक ब्लैक डे है। सही, यकीनन इतनी बड़ी लेजेंड हस्ती जो है इस दुनिया से चली गई, और काफी दफों के वो बंदा थे, उसको पसंद करते थे, और यकीनन ये एक चीज होती है कि इंसान ऐसा चला जाता है फिर। अच्छा, आपने स्पोर्ट्स को, अब ये स्पोर्ट्स क्यों छोड़ा आपने? ये अब मीडिया में जो है वो फिर और कुछ करने का टाइम ही नहीं मिलता। अच्छा, मतलब इंटरेस्ट यहाँ पे। और एक बात मैं मैराडोना की और बताऊं कि जो नंबर 10 वो शर्ट पहनते थे, अब जो बेस्ट प्लेयर दुनिया का होता है वो उनकी वजह से 10 नंबर लेता है।
अच्छा, सही सही, ये एजाज उनको जाता है एजाज। तो यकीनन ये नंबर्स उनके लिए बड़ी मेहनत मायने रखते हैं। अच्छा, मजीद अभी आपने अपने वर्क के हवाले से क्या सोचा है, आप क्या करना चाहते हैं? अभी इंशाल्लाह हम ट्रेन कर रहे हैं, जो हमारे पास आते हैं उन सब। उसमें ट्रेनिंग में क्या फर्स्ट स्टेप होता है, आपकी क्या मेथोडोलॉजी है? उसमें सबसे पहले तो प्रोडक्शन, सही, के पहले सेंस आ जाए कि प्रोड्यूस क्या करना है, सही, फिर कंटेंट, फिर उसको एयर कैसे कराना है, सही करना है, सही, फिर उसके लिए स्पॉन्सर्स कैसे ढूंढने हैं, सही। अच्छा, कितनी वीडियोस अब तक आपने? मैंने बहुत बनाए हैं, मुझे याद नहीं है। फिर भी कितनी पजीराई मिली, क्या देखा उस चीज? हंड्रेड्स ऑफ देम। इसी वर्क पे आपने इतनी सारी बनाई, तो सबसे ज्यादा आपकी पसंदीदा कौन सी रही जो आपको? वो तो ऐसे बोलते हैं ना कि जो आप काम करते हैं, वीडियो हो गया, वीडियो सॉन्ग हो गया, डॉक्यूमेंट्री हो गई या टेलीफिल्म हो गई, तो वो ऐसा होता है कि इट्स लाइक योर ओन चाइल्ड। सही। तो उससे हर एक से ऐसे ही होता है, सही, सभी फेवरेट होते हैं। जो भी प्रोजेक्ट हो उसमें इतना इंटरेस्ट और अपने बच्चे की तरह, मतलब इतनी रिस्पॉन्सिबिलिटी की तरह आप उस पर काम करते हैं। सही, तो ये ऐसा होना चाहिए। अच्छा, इस फील्ड में आप एज ए जो आप काम कर रहे हैं, वो तो आप काम करवा रहे हैं स्टेजेस पे, आप क्या कहना चाहेंगे यूथ को, इस फील्ड में आना चाहिए नहीं आना चाहिए? बिल्कुल आना चाहिए, और एक कॉन्सेप्ट बहुत गलत है कि मीडिया में नहीं जाना चाहिए या कुछ, मगर बिल्कुल आना चाहिए। आप आके सीखें, उसके बाद फिर अगर आप सोशल मीडिया में स्विच करना चाहते हैं, आपको वहाँ पे ज़्यादा अर्निंग मिलती है तो उधर स्विच कर लें। सही, मगर बेस जो है वो आपको पता होना चाहिए ना, तो वो यहीं से मिलेगी। सही, मतलब आप कहते हैं कि इस हिसाब का टैलेंट और अच्छा पढ़ के करना चाहिए या देख देख के सीख के करना चाहिए? दोनों तरीकों से कर सकते हैं, मगर बेहतर क्या है आपकी नजर में? बेहतर करके ही आता है, मतलब ये जो डिग्रीज वगैरह होती हैं, जी, जैसे मैंने बताया ऑस्ट्रेलिया में भी यही है कि वहाँ पे असाइनमेंट्स देते हैं टोटल। सही, वहाँ पे थ्योरी पे इतना कोई कुछ नहीं है, वो आपको बता देते हैं ये एडिटिंग में ये बटन ये करता है, ये बटन ये करता है, फिर वो असाइनमेंट दे देते हैं, आप जाओ करके लाओ। अच्छा, तो उससे जो है वो आपको ज्यादा सीखने को मिलता है। जो जब हम यकीनन प्रैक्टिकल करते हैं तो वो बार बार हमारे माइंड में वो रिपीट होता जाता है, वो मेमोरी में कहीं से भी नहीं जाता। लेकिन इसी तरह की थ्योरी पे अब काफी डिपार्टमेंट्स जो हमारे हैं काम भी कर रहे हैं थ्योरिकल के हिसाब से। अभी जैसे ऑब्जेक्टिव भी हो गया, वो भी बेहतर है ऑब्जेक्टिव के पेपर्स के हवाले से। शॉर्ट्स में अच्छा, हमारे सिंध में इतना टैलेंट है, हम थोड़ी सी बात ज्यादा समझ जाते हैं। इसी हवाले से अगर कोई इंटरेस्ट लेता हो, कोई टीचर, यकीन परवीन साहब ऐसे ज्यादा बिहेव करेंगी क्योंकि वो खुद टीचर हैं, ता नीचे के किए तारे सो तो लेकिन अगर स्टूडेंट है क्लास में टेंशन काफी कुछ स्टूडेंट जजमेंट माइंड हूंदो आहे उन्हनि जो, वो जल्दी सां कैच करे वञनि। असांजे सिंध में इन टैलेंट खे कीअं तारे सो? इहो टैलेंट असां वटि माशाअल्लाह अल्लाह जी तरफ़ां हिकिड़ो चवंदा आहिनि ख़ुदादाद सलाहियत, इहा अल्लाह जी तरफ़ां असां सिंधियुनि खे मिलियल आहे। ऐं जीअं न अदा ॾिसो माशाअल्लाह उर्दू स्पीकिंग आहिनि ऐं सिंधी सूफ़ीज़म ते कमु कनि था, मां एप्रिशिएट कंदमि अदा खे। त इहे असां जीअं हाणे ॿियो असां वटि अदा माज़रत सां मुंहिंजी प्यारी भेण, मां हिते तव्हांखे थोरी टू इंटरप्ट कंदमि, लेकिन ब्रेक वठणु ज़रूरी आहे, ब्रेक अची वियो, पोइ कंटिन्यू था कयूं। नाज़रीन, हीउ वक़्तु शॉर्ट कमर्शियल ब्रेक जो, इन प्रोग्राम सां ताउन खे टपाल मेज़बान कारे रमन जो, असां सां गॾु रहिजो। वेलकम बैक नाज़रीन असां कॉल ते जेके असांजा सिंध जा वॾा सीनियर जेके शाइर मुर्तज़ा शाह ॾाढा ई मौजूदु आहिनि, उन्हनि जो अॼु जनम ॾींहुं बि आहे ऐं असां उन्हनि खे फ़ोन कॉल खे जेको असां उन्हनि खे वरितो आहे, उन्हनि खे जनम ॾींहं जी बि मुबारकूं ॾींदासीं। लेकिन एतिरो सुठो पियो लॻे तॾहिं उहे असांजे प्रोग्राम में शामिल थिया आहिनि। सर अस्सलाम वालेकुम। वालेकुम सलाम। सर कीअं आहियो? सर तव्हांखे जनम ॾींहं जी मुबारकूं हुजनि। महिरबानी, ख़ैर मुबारकूं तव्हांजी, वॾी महिरबानी। महिरबानी। असांखे ॾाढी ख़ुशी पई थिए, तव्हां ॻाल्हायो पिया ऐं तव्हां जेको कलाम ॿुधासीं, ज़हर खे बि ज़मज़म करे पीतोसीं, लेकिन इलाही बहितरीन असां हाल दिलि जे आवाज़ सां पचारे ॾिठोसीं। लेकिन अॼु भला कहिड़ो था हाल पचारियो असां जनम ॾींहुं? सही कान्हे करे दोस्तनि जो प्रोग्राम हो त कंहिं वॾे पैमाने जे हर साल कंदा आहिनि पंहिंजे हाल वारो जनम ॾींहुं मल्हाइजे, पर पोइ मूं हुनखे चयो भई बाबा मुंहिंजी तबियत सही न आहे, तंहिं करे तव्हांजी मुबारकूं ई मुला सभु कुझु आहे। अलाह तव्हांखे वॾी हयाती ॾे ऐं मूंखे इलाही ख़ुशी थिए। तबियत भला कीअं तव्हांजी? शाइरी थिए पई हाणे या रुॻो आराम?
शायरी तो खैर खत्म थियणी कान्हे, जैसी शायरी जी ज़िंदगी आहे, जैसे दिमाग़ कम करे थो, होश कम करे थो, तेसि ताईं शायरी कंदो रहंदो। शाइर रिटायर कोन थींदो आहे। बिल्कुलु बिल्कुलु ज़बरदस्त। ईअं ई ॾिसूं तव्हांखे हमेशह उहो सिलसिलो हले पियो, बंदि ख़त्म कोन थियो आहे। बाक़ी हाणे हलण घुमण शहर में विया मसइले में अॻिली कॉन्फ्रेंस में कुझु करां, उहो नथो पहुची सघियां आऊं। सर भला ॿ सिटूं जनम ॾींहं ते ॿ सिटूं थी वञनि, कहिड़ी ॿुधाईंदो शाइरी जो असांखे? ॿ सिटूं को शहर हाँ मतलब ॿ शहर तो तव्हां जहिड़ा शहर त मुंहिंजा सभई फनकारनि खां हुनजी महिरबानी छा ॿुधायां? तव्हांजी जेकी दिलि चवे, जेके तव्हांजी दिलि चए उहो पचारियो। बस मुंहिंजो वॾो कलाम हो, ज़ाहिर कलाम आहे। कावड़ मलाल साना तकरार ईंदे 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 न कर असां ते आज़ार ईंदे ईंदे। त इहो कंहिं फनकार ॻायो हो, त उन बस हिकु तव्हांखे ॿुधाए सर उहो ॿुधायो ज़हर खे ज़मज़म करे पीतो, भला इंजी बस थी वञनि इंजी शायरी कलाम जो हिकु ॿुधाइण पियो तव्हांखे, ॿुधाए चलो ठीक है, थैंक यू। ॿुधायां थो, ज़हर खे ज़मज़म करे पी ॾिठोसीं, मरण खां अॻे ई मरी जी ॾिठोसीं। थियासीं न महबूब कंहिंजा त छा थियो, थियासीं न महबूब कंहिंजा त छा थियो, मोहबत में कंहिं तां फिदा थी ॾिठोसीं। ज़हर खे ज़मज़म करे पी ॾिठोसीं, मरण खां अॻे ई मरी जी ॾिठोसीं। ज़बरदस्त। तव्हांजी वॾी महिरबानियूं, तव्हांजो शुक्रगुज़ार आहियां। तव्हां यादि कयो मूंखे, तव्हांजी महिरबानियूं। असांजी अञा ख़ुशि नसीबी आहे तव्हां असांजे प्रोग्राम में शामिल थियो, महिरबानी त तव्हांजी, तव्हां असांखे वक़्तु ॾिनो। लेकिन सर पर उहो जेको नाले वारी जेका मिसरा आहिनि उहो पचारियो, जेको हिन में जेको नाले जो मिसरो आहे उहो पचारियो। चलो ठीक है सर, ठीक है। थैंक यू सो मच, थैंक यू सो मच, थैंक यू। मूंखे इलाही ख़ुशी थी। बाक़ी छा चवणु चाहींदो मुस्तफ़ा फारूक साहब? हाँ जी फारूक साहब। माशाल्लाह साईं खे असां विश कयोसीं, माशाल्लाह तमामु साईं सुगड़ बि लॻे पियो ॻाल्हाइण जे हिसाब सां। ऐं साईं जी कॉल कटिजी वई, न त मां साईं जो हिकिड़ो मूंखे नालो ई ख़बर न हुई, न त साईं लाइ ॿ लाइनियूं मां पेश कयां। साईं जो नालो अलाए छा, मुर्तज़ा छा शाइर। अच्छा, साईं जे लाइ लाइनियूं ॿ टे। Happy happy birthday to you, happy happy birthday to you, साईं मुर्तज़ा, ओ साईं मुर्तज़ा, साईं दादा ही, ओ साईं मुर्तज़ा, happy happy birthday to you, साईं मुर्तज़ा, ओ साईं मुर्तज़ा, वाधायूं तव्हां खे असां सभिनि जो, वाधायूं असां सभिनि जो अहालाए। थैंक यू। ज़बरदस्त, थैंक यू। ॾाढो ख़ूबसूरत अंदाज़ में तव्हां हुनखे जेको सेलिब्रेट कयो, थैंक यू, थैंक यू। अच्छा जी जी, तव्हांखे जीअं मूं पुछियो त तव्हां जेको आहे सोशल वर्कर आहे, त तव्हां इनमें मेन फोकस में केतिरा जेको वर्क करे आहियो, मेन इशूज़ खे घणो केतिरो हाईलाइट कंदा आहियो, किथे वधीक जेको आहे तव्हांजो कमु हूंदो आहे? असांजो मेन इशू आहे तालीम। असां जेको ह्यूमन राइट्स ते खणूं था पिया गुज़िरियल साल खां वठी, उहो आहे तालीम, एजुकेशन। असां एजुकेशन ते वधीक कमु कयूं पिया। उन सां गॾोगॾु ॿिया जेके ह्यूमन वायलेशन जे तहत जेके बि केसिस ईंदा आहिनि त उन्हनि खे खणंदा आहियूं ऐं उन्हनि जी पोइवारी करे आख़िरी दम ताईं फ़ैसिले ताईं उन्हनि सां गॾु हूंदा आहियूं। पर असां तइलीमी सेमिनार करायासीं सखर में, रोड़ीअ में, खिरपुर में, कराचीअ में, सचल ॻोठ में। पोइ उन्हनि ऐं तइलीमी सेमिनार कराए असां उन में पेरेंट्स खे अवेयरनेस ॾींदा आहियूं त तव्हां पंहिंजी नियाणियुनि खे पढ़ायो। काफ़ी इलाही सुठी गुफ़्तगू थी, लेकिन वक़्तु असांजो जेको आहे टपड़नि जो पुॼाणी त पहुता। शॉर्ट में तव्हां ॿुधाईंदा अची करे कीअं लॻो?
प्रोग्राम में से? ज़बरदस्त लॻो माशाल्लाह, तव्हांजो सेट, तव्हांजी कंपेयरिंग ऐं मेहरान टीवी चैनल ते अची करे हिन सेट ते ॾाढी ख़ुशी थी, तमामु सुठो लॻो ऐं लख थोरा अव्हांजा अव्हां असांखे इनवाइट कयो। थैंक यू नूर फातिमा, तव्हां बि असांजे प्रोग्राम में आयो, थैंक यू सो मच। अली अहमद, कैसा लगा आज प्रोग्राम में आके? माशाल्लाह ज़बरदस्त, ऐसा लगा जैसे अपने घर में आए। और जो बाकी सिंधी चैनल्स हैं उनको भी अब मेहरान को फॉलो करना चाहिए। थैंक यू सो मच। जीअं त फारूक चन्ना साहब, तव्हांखे कीअं लॻो अची करे? माशाल्लाह तमामु बहितरीन, तमामु सुठो, ऐं उमेद इहा आहे त हे मेला मोहबतनि जा मचदा रहनि सदाईं, छो जो हीअ सकाफ़त आहे। अल्लाह साईं इंशाल्लाह तव्हांजो जेको वींदे हिकिड़ो गीत बि ॿुधंदासीं, लेकिन उनखां अॻु में आउं पंहिंजे व्यूअर्स खां मोकिलाणी कंदमि। थैंक यू तव्हां सभिनी महिमाननि जी महिरबानी। थैंक यू सो मच। जीअं त नाज़रीन, असांजो वक़्तु पंहिंजे प्रोग्राम जो पुॼाणी त पहुतो आहे। इंशाल्लाह जेको वरी सुभाणे ॿीहर मुलाक़ात थींदी। हिन प्रोग्राम सां ताउन कयो हो टपाल मेज़बान ॿुधाए रिश्तनि जो मान ऐं सिंधी मेज़बानी जो राज़ बि टपाल मेज़बान चाहिए है। तेसिताईं पंहिंजी होस्ट तेरी मान खे ॾींदा इजाज़त, दुआउनि में यादि, अल्लाह हाफ़िज़। पर वींदे फारूक चन्ना सां हिकिड़ो ख़ूबसूरत गीत जेको अवां जे नास जी